सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख सिंधी दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुखातिबु आहियां। अवां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम पहुचे। हाणे सिंध ते मुख़्तलिफ़ दौरनि में जेकी ॿाहिरिनि हमलियावरनि अची कब्ज़ो कयो, उन्हनि इहो कब्ज़ो रुॻो फ़ौजी ताक़त जे ज़ोर ते बरक़रार न रखियो। इन कब्ज़े जे पोयां हुननि जा लेखक, दानिश्वर, तारीख़दान, मज़हबी अॻुवाण सभु शामिल हुया। माना हिन देश ते जेके हमलियावर आया उन्हनि पाण सां गॾु हिकिड़ी लोध रांधी, फ़ौज सां गॾु हिकिड़ी लोध रांधी, जंहिंमें दरबारी लेखक बि हुया, उनमें मज़हबी पेशवा बि हुया। इन्हनि सभिनी गॾिजी करे संदन कब्ज़े खे बरक़रार रखण लाइ पंहिंजूं पंहिंजूं तवानायूं सर्फ़ कयूं, ख़र्च कयूं। हाणे तव्हांखे ख़बर हूंदी त मुग़ल दौर, अरगोन तुर्खान ऐं मुग़ल दौर में जेकी सिंध ते कब्ज़ो थियो, उन्हनि में जेकी उन वक़्त जा हाकिम हुया, उन्हनि सां गॾु जेके तारीख़दान आया, उन्हनि तारीख़ूं लिखियूं। उन्हनि खे तारीख़ूं त नथियूं चई सघिजे, उन्हनि जा रोज़नामचा चई सघिजे थो, उन्हनि जा दरबारी लेखकनि जी सनाख़वानी जा दास्तान चई सघिजे थो। छाजे करे जो हुननि जे तारीख़ुनि में जेके किताब तारीख़ुनि बाबति जेके किताब लिखियल आहिनि, उन्हनि में सिंधी माण्हुनि जी बेइज़ती थियल आहे। सिंधी माण्हुनि खे चोर चकार धाड़ेल करार ॾिनो वियो आहे। तारीख़ मज़हर शाहजहानी इन दौर जो हिकु किताबु आहे जेको यूसुफ मेरिक लिखियो। हाणे उहो पाण हमलियावरनि सां गॾु आयो, हमलियावरनि जो साथारी हुयो। हाणे हुन माण्हूअ जेको आहे न सिर्फ़ु तारीख़ लिखी, पर सिंधियुनि जे क़त्ल में बराबरि जो शरीक रहियो। हाणे हुते इन किताब में जिते बि सिंधी माण्हुनि जी बग़ावत जो ज़िक्र अचे थो, त उते माण्हुनि उन्हनि खे, सिंधी माण्हुनि खे चोर चकार धाड़ेल शोरस पसंदि करार ॾिए थो ऐं पंहिंजे लश्कर, पंहिंजे हाकिमनि खे चवे थो त इन्हनि खे मारणु, ख़तमु करणु, बर्बादु करणु असांजो मक़सदु हुजणु घुरिजे। हू जेके बाग़ी आहिनि, जेके हुननि अरगूननि, तुर्खाननि ऐं मुग़लनि जी हुकूमत सां बग़ावत सिंध जा माण्हू कनि था, उन्हनि खे छा थो लिखे? आज़ादी पसंदि कोन थो लिखे। उन्हनि खे लिखे थो त हू गद्दार आहिनि। कंहिंजा गद्दार? मुग़लनि जा गद्दार, अरगूननि जा गद्दार, तुर्खाननि जा गद्दार। बिल्कुलु उहे उन जा सॼण थी नथा सघनि। सिंध जा माण्हू जेकी संदन देश ते जेके माण्हू या कुवतूं हमिलो अची कनि थियूं, कब्ज़ो कनि थियूं, उन्हनि जा तरफ़दार कीअं था थी सघनि? त सिंधी भागी रहिया आहिनि, उन्हनि खां बग़ावत कई अथनि, उन्हनि सां विड़िया आहिनि। हाणे हीउ जेको तारीख़ शाहजहानी जो मुसनिफ़ आहे यूसुफ मेरिक, उन जो पंहिंजो जेको भाउ आहे मीर अबू अल बका, उहो 7 ऐं 6 में गवर्नर थी रहियो, नवाब थी रहियो। हाणे उनखे हू यूसुफ मेरिक उन जे दौर खे सोनहरी दौर, सिंध जे तारीख़ जो सोनहरी दौर लिखे थो। हाणे उन माण्हूअ कयो छा? हाणे जेको मीर अबू अल बका, यूसुफ मेरिक जो जेको भाउ आहे, हुन सिंध सां जेकी ज़ुल्म कया, उन्हनि बाबति तव्हांखे थोरो मुख़्तसर मां ॿुधायां थो त हिन जागीर, हिकिड़ी दारो बंद जबल वटि जागीर आहे, उते 322 दलज़ात जा सिंधी क़त्ल कया, मीर अबू अल बका। उनखां पोइ हिन अमीर शाहगढ़ जे किले में 1200 उंडड़नि खे संदन सरदार जेको तालिब उनड़ हुयो, तालिब उनड़ उन्हनि जो सरदार हुयो, उन समेत क़त्ल करे छॾियो। मीर अबू अल बका 500 समीजन खे क़त्ल कयो ऐं केतिरनि खे कैदी बणायो। छाजे करे?
जो इहे सभु माण्हू हुननि ख़िलाफ़ बग़ावत करे रहिया हुआ, हुननि लाइ गद्दार हुया। हाणे हिन मीर अबुल बका ॿुघियुनि जो हिकिड़ो पूरो क़बीलो ख़तमु करण जी कोशिशि कई। ही मुग़लनि जो नवाब हो, चांडियन जो क़त्ल आम कयो, जेतोणीकि क़त्ल थियल चांडियन जो जेको तइदाद आहे उहो न ॿुधायो आहे तारीख़ में, पर सवनि ऐं हज़ारनि जे अंग में हूंदा। नसरपुर जे पसगिरदाईअ में हिन अमीर जेको अमीर अबुल बका उन्हनि जूं 3000 ढगियूं तलवारुनि सां ॻतरा ॻतरा कराए छॾिया। माना माण्हुनि सां, सिंधी माण्हुनि सां त हुननि जो वेर हुयो ई हुयो, पर हुननि सिंधी माण्हुनि जे जानवरनि खे, गुप्तदान जानवरनि खे, उन्हनि खे बि न छॾियो, उन्हनि खे बि कुठो। माना हुननि जे नस नस में सिंध ऐं सिंधी माण्हुनि सां नफ़रत भरियल हुई। हुननि असांजा कुंदर त कुठा, पर असांजूं ढगियूं बि तलवारुनि सां ॻतरा ॻतरा कयूं। काॾोहर डंडा सिंध में उन जे ॻोठ ते मीर अबुल बका हमिलो कयो। मंगवाणनि ऐं राहूजन जा 22 माण्हू क़त्ल कया। अहिड़े नमूने समीजन जे ॻोठनि मां मीर साहब जेको आहिनि से 3000 ढगियूं फुर कयूं मीर अबुल बका। हाणे उन टाइम ते जॾहिं हिन इहा फुर जी वारदात कई त हितां ही बदिली थी वञी रहियो। मुग़लनि जो जेको नवाब हुयो हितां बदिली थी वञी रहियो। इन ई मुग़लनि जे नवाब हालनि में समीजन खे क़त्ल कयो ऐं वरी इन जे वरी पुट वरी दरबेले में वधीक समीजन खे, समीजा बिरादरी जे वधीक माण्हुनि खे कुठो। यूसुफ मैरिक उन जे साराह जा गीत लिखिया। यूसुफ मैरिक मीर अबुल बका समेत हिकिड़ो ॿियो नवाब आहे शमशेर बेग, उन लाइ साराह जा गीत लिखिया आहिनि। जेको ज़ालिम हुयो उन जे ज़ुल्म ऐं ॾाढ बर्बरियत अॻियां हिटलर जो ज़ुल्म ऐं ॾाढ बि शर्मसार थींदो। हाणे हीउ जेको नवाब शमशेर बेग हुयो मुग़ल दौर जो गवर्नर, इहो यूसुफ मैरिक जेको मज़हर शाहजहानी किताब जो लेखक आहे उन जी सलाह सां हमला कंदो। यूसुफ मैरिक सिंधियुनि खे क़त्ल करण लाइ सलाहूं ऐं मशवरा ॾींदो। हिकु आलम अदीब शाइर ऐं मुसनिफ़ तो पाण खे कोठाए, पर पहिरें दर्जे जे जला सफ़ा नज़र थो अचे। इन जे जलाद सुफ़त आलम जी सलाह ऐं मशवरे सां मुग़ल फ़ौज सिंधियुनि जा ॻोठ वीरान करे छॾिया, पहाड़नि जा पाड़ा हमिलो करे ख़तमु करे छॾिया। हिननि छा न कयो, 1000 समीजा भरिया, 700 समीजा हिक ई धक सां गिरफ़्तार कया। वॾी ॻाल्हि हिननि सभिनी मुग़ल सूबेदार शमशेर बेग खे, माना इन्हनि तारीख़दाननि, मुग़ल दौर जे तारीख़दाननि, दरबारी तारीख़दाननि मुग़ल सूबेदार शमशेर बेग खे बेॾोही थे सम्झो जॾहिं त सिंधियुनि खे बाग़ी वाजिबुल क़त्ल करार। इन साॻे मौक़े में यूसुफ मैरिक ऐं शमशेर बेग हिकु हफ़्तो वींझरी वारे किले में तरसिया पिया हुआ ऐं रोज़ानो हू 600 समीजन जूं सिसियूं वढाईंदा हुआ। हाणे इहो सभु कुझु की हवाई ॻाल्हियूं न आहिनि, इहे तारीख़ मज़हर शाहजहानी तव्हां पढ़ो, उन में मौजूदु आहिनि। तारीख़ मज़हर शाहजहानी में हुननि सिंधियुनि जे क़त्ल ते छा माना कया आहिनि। उन्हनि जो क़त्ल वाजिबुल, माना सिंधियुनि खे वाजिबुल क़त्ल करार ॾिनो आहे। छाजे करे जो हू तारीख़दान हुननि जा दरबारी हुया, हुननि जा हमक़ौम हुया, हू हुननि जा छाता हुया, हू हुननि जे फ़ौज जो हिसो हुया जेका सिंध ते क़ाबिज़ हुया।
हाणे ॿुधाइनि था त वेंझिरी वारे किले में जॾहिं ही ॿई तरसिया पिया हुआ, यूसुफ मेरिक ऐं शमशेर बेग, इन दौरान हिकु हफ़्तो जेके तरसिया पिया, इन जे दौरान 5,200 समीजा जेके आहिनि से क़तलु कया विया। 100 हूसड़नि मलाहनि खे लाखाट भरिसां, सकल जे भरिसां, काज़ी मंद जे सकल जे भरिसां हिते लाखाट आहे, उते हूसड़नि खे फांसीअ ते लटकायो। सिंध जे हिन जेको तारीख़दान अञा बि 2 महीना इन इहे जाइ ते तरसी समीजन जो क़तलाम जारी रखण ते ज़ोर भरियो, पर मुग़ल सूबेदार इहा ॻाल्हि न मञी, जंहिं करे सिंध जे हिन कमीणे, सिंध में आयल हिन कमीणे खे इन जो अफ़सोस सॼी उमिरि रहियो त शमशेर बेग संदसि चवण ते वधीक 2 महीना तरसी सिंधियुनि जो क़तलाम जारी छो न रखियो। माना ही हाणे जेकॾहिं इहे तारीख़ूं आहिनि, या असां इन्हनि तारीख़ुनि खे पंहिंजी तारीख़ सम्झूं, हमले आवरनि जी तारीख़ खे मज़लूम क़ौमूं, महकूम क़ौमूं कॾहिं पंहिंजो न कंदियूं। इन करे असीं पंहिंजी तारीख़ पिया लिखूं। इन ते दोस्त कुझु सम्झनि था, साईं तारीख़ त अॻे ई लिखी पई आहे। अदा लिखियल कान्हे, उहा हुननि जी तारीख़ लिखियल आहे, असां पंहिंजी तारीख़ पिया लिखूं। हाणे ही जेको सॼो पीरियड आहे न, अरगून, तुर्खान ऐं मुग़ल, उन में हज़ारे सिंधी माण्हुनि खे क़तलु कयो वियो, ॻोठनि जा ॻोठ उजाड़िया विया, शहर तबाह कया विया। पर सिंध अॼु बि मौजूदु आहे, लाखाट अॼु बि मौजूदु आहे, सकरंद अॼु बि मौजूदु आहे, ठटो, सेमण, बखर, सखर अॼु बि मौजूदु आहे। हमलो कंदड़ फना थी विया। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾींदा।